अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान मईशत ऐं महांगाई बाबति हंगामी इजलास तलब करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर आज़म खे मईशत ऐं महांगाई बाबति ब्रीफिंग ॾींदा। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत पीडीएम जो इजलास अॼु थींदो। पेट्रोल बिजली ऐं गैस जे वधंदड़ अघनि ते वीचारियो वेंदो। इजलास में नए ऑर्डिनेंस, चूंड सुधारनि ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति ईंदड़ लाइ अमल जोड़ण जो इम्कान। नवंबर ऐं दिसंबर में पीडीएम जे जलसनि जे शेड्यूल खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। नून लीग जी पार्लियामानी पार्टी जो इजलास अॼु थींदो। नून लीग जो सदर शहबाज शरीफ इजलास जी सदारत कंदो। इजलास में मुल्क में वधंदड़ महांगाई बाबति गौर वीचार कयो वेंदो। इजलास दौरान क़ौमी असेंबली जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। नाणे ऐं रेवेन्यू बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शौकत तरीन IMF सां ॻाल्हियूं नाकाम थियण वारे तासिर खे रद्द करे छॾियो। चवे थो बैंकर सदाईं डू मोर जो मुतालबो कंदो आहे, असांखे रेड लाइन पार नाहे करणी। तासुर ॾिनो पियो वञे त ॻाल्हियूं नाकाम थियूं आहिनि, जेको अमल ग़लति आहे। IMF जे MD सां मुलाक़ात बहितर रही, क़ौम खे नाउमीद न थियणु घुरिजे। पाकिस्तान हिकु पुरअमन मुल्क आहे ऐं पाड़ेसरी मुल्कनि सां बहितर लाॻापा चाहे थो। असांजे अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। कश्मीर जे मसइले जे हल ताईं ख़िते में अमन मुमकिन न आहे। वालाइल कश्मीर में इंसानी हक़ जी भञकड़ी जी मज़म्मत कयूं था। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो तक़रीर खे ख़िताब। शौकत तरीन वज़ीर आज़म जो नाणे ऐं रेवेन्यू बाबति सलाहकार मुक़ररु नोटिफिकेशन जारी। शौकत तरीन जो दर्जो वफ़ाक़ी वज़ीर वारो बि हूंदो। कोरोना वायरस विघे वधीक 11 मरीज़ फौतनि जो अंग 28,282 थी वियो। 24 कलाकनि दौरान 663 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग वधी 12,65,047 थी वियो। हाकारी शरह 1.66% रही। कारसाज़ साने खे 14 वरे वियामी विया। साने जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं थियल। शहदादपुर में मक़सूदो रिंदवे जो पीरसन औरत फौत। वारसन पारां मुड़िस ते क़त्ल जो शक ज़ाहिर। पुलिस मीरज़ादी जे लाश खे तहवील में वठी छॾियो। पोस्टमार्टम लाइ लाश सिम्स अस्पताल मुंतक़िल। सीता रोड वेझो राजू देरो पुलिस जी हद में भुरट ऐं सोलंगी बिरादरी जे ॿिनि धीरुनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल। झेड़े दौरान सोलंगी बिरादरी जो अली असगर सोलंगी मारिजी वियो। ख़ादिम हुसैन सोलंगी ज़ख़्मी। खानपुर महर में मोबाइल मार्केट में दुकान ठाहिण दौरान भित किरण सबब 4 मज़दूर दबिजी विया। शहरनि मज़दूर खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी ताज़ा अस्पताल मुंतक़िल कयो। सालेपट वेझो ॻोठ शाहरिनो में मज़दूरी ते आयल जोगी फ़क़ीरनि जा 3 ॿार मुबैना तौरु अगवा थियल ॿारनि में मिस्कीन, फर्ज़ंद ऐं आलिया जोगी शामिल। खैरपुर में क़ौमी शाहराह ते 2 ट्रॉलर में टक्कर। ड्राइवर अख्तर मुनीर फौत थी वियो। थटो में गुज़िरियल ॾींहुं बस तां किरी ज़ख़्मी थियल नीगर मेहरबान मल्हा फौत थी वियो। नीगर मेहरबान मल्हा जो मड़ सोरा अस्पताल थटो खां घर मुंतक़िल कयो वियो। सांगड़ में OPF स्कूल में भरसा रिक्शा ऐं केरी में टक्कर। औरत फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। हादसे में पीरसन औरत आमना महर फौत थी वई। ज़ख़्मी औरतुनि ऐं ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मशाइक वेझो बहरिया टाउन नवाब शाह साम्हूं ट्रक ऐं कार में टक्कर। ॻोठ वाहिद ॾिनो लाखो जो रहवासी चाणका कॉलेज लाड़काणो जो शागिर्द माशूक अली लाखो फौत थी वियो। कार ड्राइवर ज़ख़्मी। मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ वकील सरापा एहतजाज। वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट करे छॾियो। अदालती कार्रवाइनि जे बाइकॉट सबबि अदालतुनि में शुनवाइनि लाइ ईंदड़ माण्हू परेशान।
हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, बदीन, ठटे, लाड़काणे, खैरपुर, सखर, टंडोलायार, दादू, सिजावल, बिरासती ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाइनि जो बाइकआउट कयो पियो। ऐं जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में रैलियूं कढियूं वयूं। जाती, वार, बाऊखोसो, कड़ियो कंवर ऐं ॿियनि इलाइक़नि में रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मस्जिदुनि, घरनि ऐं रस्तनि खे सींगारियो पियो। This headline news is brought to you by